वेज मबकी दे अला चंगी मथियां। वेज मबकी दे अला चंगी मथियां। सजण मां न अचे कर लाहू थिए कॾहिं। लजादार लाखणे लतीफ़ जे सुर यमन कल्याण मां हिन सुहिणे बैत खे मूं पढ़ियो। लतीफ़ साईं जो ही बैत बि कमाल आहे त वेज मबुकी ॾे अला चङी मथियां। यानी जेको वेज आहे, तबीब आहे, मसीहा आहे, उनखे अर्ज़ु थी करे त बुकी न ॾे, चङी न थियां। छो? सजण मां न अची कर लाहू थिए कॾहिं। मन सजण खे मुंहिंजे अघाईअ जी, मुंहिंजी नाचाकी जी, मुंहिंजे हिन तकलीफ़ जी परूड़ पवे, ख़बर पवे ऐं रहम करे, करम करे मूंखे पुछणु अचे, कर लाहू थिए ऐं ईअं महबूब जो दीदार थी पवे, दर्शन थी पवे त सूर विंदुमि लही। ॻाल्हि इहा आहे त दर्द बि विछोड़े जो, पीड़ा, घाव, ज़ख़्म बि उन जे तरफ़ां आहिनि, उन पिरीअ जे तरफ़ां आहिनि, महबूब जे तरफ़ां आहिनि, जंहिंजे हिजरो फिराक में माण्हू सरापा दुख थी थो वञे, दर्द थी थो वञे। पोइ ज़माने जे हिसाब सां वेज तबीब बि अचनि था, पर हिते इश्क जी इंतिहा त ॾिसो। जो वेज खे चवे थी त मूंखे बुकी न ॾे, छो त हाय हाय मुंहिंजो दारूं दवा तुंहिंजो दीदार आहे। यानी दर्द जी दवा दिलबर जे दर्शन में आहे, उन जे मिलण में आहे, उन जे अची पुछण में आहे, उन खे ॾिसण में आहे। इहो आहे इश्क।